जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। सुप्रीम कोर्ट शहीद भुट्टो सदारती रेफरेंस ॿुधणीअ लाइ मुक़ररु करे छॾियो आहे। अहम ख़बर है अवास शेयर कंदासीं। चीफ जस्टिस की सरबराही में लार्जर बेंच 12 डिसंबर ते रेफरेंस ते ॿुधणी कंदी। अवास ख़बर शेयर कंदासीं। अहम ख़बर है सुप्रीम कोर्ट शहीद भुट्टो सदारती रेफरेंस ॿुधणीअ लाइ मुक़ररु करे छॾियो आहे। ख़बर अवास शेयर कंदासीं। अहम ख़बर है चीफ जस्टिस की सरबराही में लार्जर बेंच 12 डिसंबर ते रेफरेंस ते ॿुधणी कंदी। अवासा ख़बर शेयर कंदासीं। अहम ख़बर है सुप्रीम कोर्ट शहीद भुट्टो सदारती रेफरेंस ॿुधणीअ लाइ मुक़ररु करे छॾियो। अवासा ख़बर शेयर कंदासीं। चीफ जस्टिस की सरबराही में लार्जर बेंच 12 डिसंबर ते रेफरेंस ते ॿुधणी कंदी। जे नाज़रीन, असां हाणे जॉइन कयो आहे ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। सुप्रीम कोर्ट शहीद भुट्टो सदारती रेफरेंस ॿुधणीअ लाइ मुक़ररु करे छॾियो आहे। चीफ जस्टिस की सरबराहीअ में लार्जर बेंच 12 डिसंबर ते रेफरेंस ते ॿुधणी कंदी। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं, लॻभॻि 10 खां 11 सालनि खां पोइ हिन रेफरेंस ते ॿुधणी थी रही आहे। चीफ जस्टिस जी सरबराही में लार्जर बेंच जोड़ी वई आहे, जेका 12 डिसंबर ते रेफरेंस ते ॿुधणी कंदी। हैदराबाद